बड़े तारा गोल तारा सुभाणे राज माराई दी राज ने डडे सकुअ खां वॾा 15 लख कढा नंढड़ी वॾी गाॾी वठी दुश्मन जे दर ते पेट्रोल कया पिता सारा पिता। तू अची वई सुनी? हाँ सिको, मां अची वियसि। सोनी, जे रस्ते ते असां हलूं पिया उहो रस्तो त कंडनि भरियो आहे, वक़्तु अञा वियो न आहे। इन जे करे चवां थो त आख़िरी चकर वरी बि सोचे ॾिस। सभु कुझु सोचे इहो क़दम खयो आहे ऐं हाणे मां घर मां ॿाहिरि निकिरी आई आहियां। घर खां ॿाहिरि कदम एतिरा परे न आहिनि विया, वरी बि सोचे वठ ऐं वापसि मोटी वञ। न सिको, घर मां ॿाहिरि निकितल क़दम हाणे वापसि न वेंदो। ठीकु आहे सोनी, जेकर तूं मुश्किल रस्तो अख़्तियार कयो आहे त पोइ हर मुश्किल में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि, पर तूं विच मंज़िल ते वापसि वञण जी ॻाल्हि न कजांइ। मूंसां वाइदो कर, अॼु खां पोइ जीअंदासीं बि गॾु त मरंदासीं बि गॾु। इन वाइदे ते क़ाइमु रहजांइ ऐं मां हर मुश्किल वक़्त ते तोसां गॾु रहंदसि। त पोइ अच त हलूं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।